टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च चैनल में खुश आमदीद ॿारो। अॼु असीं क्लास 2 जो सबक 12 पढ़ंदासूं, सेहत ऐं सफ़ाई। उस्ताद, सेहत हिकु वॾी नेमत आहे। सेहत लाइ सफ़ाई ज़रूरी आहे। बादल, साईं सेहत लाइ कहिड़ी सफ़ाई ज़रूरी आहे? उस्ताद, माण्हू खे जिस्मानी सफ़ाई जो ख़्यालु रखणु घुरिजे। रोज़ानो ॾंद साफ़ कजनि, वेंहिंजी सहिंजी बदन साफ़ कजे, साफ़ कपिड़ा पाइजनि, शाम जो रांदि कजे। रांदि करण सां जिस्म चुस्त ऐं सुगारो थिए थो। असांखे खपे त कमु करण वक़्तु कमु करियूं ऐं खेॾण वक़्तु रांदि रूंद करियूं। मुर्ख, साईं असीं घर जे सफ़ाई त रोज़ु कंदा आहियूं ऐं स्कूल खे बि साफ़ रखंदा आहियूं। उस्ताद, बराबरि, रुगो घर ऐं स्कूल न पर ॻोठ ऐं शहर बि असांजा आहिनि। उन्हनि खे साफ़ रखण बि असांजो फ़र्ज़ु आहे। माहौल साफ़ हूंदो त सेहत सुठी रहंदी। गंद किचिरो घर जे आसपास न छॾिजे। शौक़त, साईं सेहत लाइ कहिड़ो खाधो खाइणु ज़रूरी आहे? उस्ताद, खाधे में अनाज, भाॼियूं, दालियूं, गोश्त, मच्छी ऐं मेवा खाइणु घुरिजनि। मेवा ऐं भाॼियूं ताज़ियूं हुजनि। रधण खां अॻु इन्हनि खे चङी तरह धोइजे। ॻरियल सड़ियल ऐं पारूथियूं शयूं न खाइजनि। रोज़ानो खीरु पीअणु खपे। खाधे में सणभ ऐं मिर्च मसाला घटि विझणु घुरिजनि। खाधे पीते जा थांव साफ़ हुअणु घुरिजनि। मोमल, साईं महिरबानी करे पाणी बाबति बि असांखे कुझु ॿुधाईंदा? उस्ताद, ॿारो, मोमल केॾी न सुठी ॻाल्हि पुछी आहे। साफ़ पाणी ज़रूरी, सुठी सिहत लाइ साफ़ पाणी ज़रूरी आहे। पाणी खे टहिकाए ठारी पोइ पीअणु घुरिजे। मोमल, साईं आईंदे असीं बि ईअं कंदासीं। उस्ताद, हा, जेकॾहिं असीं इन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदासीं त बीमारियूं न पखिड़िबियूं ऐं तंदुरुस्त रहंदासूं। चवंदा आहिनि त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। ॿारो, असांजो सबक पूरो थियो। असांजी सबक जी रीडिंग पूरी थी। मिलंदासीं नई वीडियोस ताईं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं त तव्हांखे नई वीडियो जी अपडेट मिलंदी रहंदी।